अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब आहे अमरता पब्लिकेशन जो माहवार अमरता शुमारो मार्च 2024। हिन किताब जो एडिटर आहे फ़कीर मोहम्मद ढोल ऐं हिन किताब में शामिल आहे संदसि एडिटोरियल, क्लासिकल अदब, तर्जुमा, कहाणियूं, शाइरी, मज़मून, शख़्सियत। मतिलबु त हिन दौर जे छपंदड़ रिसालनि मां हिकु मयारी रिसालो आहे, मयारी माहवार शुमारो आहे जंहिंखे अदब जे तारीख़ में हमेशह यादि कयो वेंदो। त मां खे ॿुधायां थो हिन वक़्तु सिंधी क्लासिकल शाइरी मां चूंड गीत अब्दुल गफ़ार तबस्सुम जो सखी सताईं दीन कर। सखी सताईं दीन कर, मिटीअ ते मुंहिंजे नाम खे लिखी मिटाईं दीन कर। सखी सताईं दीन कर, मिटीअ ते मुंहिंजे नाम खे लिखी मिटाईं दीन कर। बंभोरियुनि जे रांदि में पटींदे गुल पलांद में, ओ पोपरी ओ जलपरी जे तूं कंडनि में पई किरी त लुड़क लाड़ी दीन कर। सखी सताईं दीन कर। मिलूं जे कंहिं बि मोड़ ते ऐं तोखां दिलि जे ज़ोर ते, मिसाल ही सवाल कयां तूं चओ त तुंहिंजो छा थियां। खिली नटाईं दीन कर, सखी सताईं दीन कर। ओ पदमणी ओ कामिणी, रुलाए रुत में रागिणी, ॿई पेर पंहिंजा खण खणी भुली त छेर पई छणी। तूं देरि लाईं दीन कर, सखी सताईं दीन कर। चोॾींहं जे चांड्रोकीअ में तूं चक विझी चोटीअ में, अखियुनि मथां चुनी रखी तबस्सुम खे सारींदे मिठी। हंजूं त हारीं दीन कर, सखी सताईं दीन कर। सखी सताईं दीन कर, मिटीअ ते मुंहिंजे नाव खे लिखी मिटाईं दीन कर। सखी सताईं दीन कर। हिकु बहितरीनु पैगाम आहे न्यापो इन किताब में, जेको मुबीन चना जे वाल तां वरितो वियो आहे, अव्हांजी ख़िदमत में पेश कयां थो। चवंदा आहिनि त जोड़ा आसमान ते ठहंदा आहिनि, ज़मीन ते त रुॻो हिक ॿिए जे हथ झलण जी रस्म अदा कई वेंदी आहे, पर उन रस्म में बि कॾहिं कॾहिं अलाए केतिरा खारदार मौजूदु हूंदा आहिनि जेके रूह खे छिंभे अखियुनि खे आब ॾेई वेंदा आहिनि। नियाणीअ जी औलाद जी सूरत में माइट पंहिंजे पाण खे कपे ॾींदो आहे, मथां वरी पुटेता माइट पंहिंजी ठूठ फ़ख्र जी सवारीअ जे दरिया मां कढी अजब नाज़ नखरो ॾेखारींदा आहिनि। हर हंधि खणी ईअं न बि थींदो हुजे, पर घणनि हंधनि ते त थिए थो। रिजेक्शन या रद्द थियणु हयातीअ जे ऊंदाहनि रुखनि मां हिकु हुजे थो। छो न विचोलनि खे कतब आणिजे ऐं कंहिं बि दर ते उन पक सां वञिजे त झोल भरे अचिबो। न फ़क़ति पंहिंजो झोल भरे अचिबो, बल्कि ॿिए जे झोलीअ में बि मुर्कूं ऐं रंग विखेरे अचिबा। अदा मुबीन चने जे वाल तां खयल हिकु अक्स इन निस्बत सां असांखे घणो कुझु ॿुधाए थो। काश असां सभिनी खे उहो दर्द सम्झ में अचे। असांखे अव्हांजी नियाणी पसंदि न आई, कंहिं नियाणीअ जे पीउ लाइ उनखां वधीक को ॾुखियो जुमिलो नथो थी सघे।